अस्सलाम वालेकुम। अच्छा, कल्ह असां सिखियोसीं मुसलसल निस्बत यानी कि कंटिन्यूड रेशो। ठीकु आहे, उन में हे क़िस्म त तव्हां सभिनी सिखियो हुयो या जेको मां बि सेखारियो हुयो, यानी जंहिंमें बी ॿ दफ़ा हुई, विच वारो जेको आहे सो ॿ दफ़ा हुयो। इहो सभिनी सही कयो आहे, कंहिं बि हिकिड़े ग़लति न कयो आहे। हिन में कुझु स्टूडेंट्स मिस्टेक कई आहे, यानी जंहिंमें एक्स ॿ दफ़ा थो अचे, यानी पहिरियों अंगूर जेको आहे, पहिरियों जेको असांजो दर्जो आहे उहो ॿ दफ़ा थो अचे, या वरी जीअं हे आहे जंहिंमें ज़ेड यानी कि आख़िरी ॿ दफ़ा अचे थो पियो। हाणे इहो सॉल्व करणु पाण सिखूं था। ठीकु आहे, हाणे सभिनि खां पहिरियों मिंट में मां जेकॾहिं हे करे वञा त इन लाइ मां छा कंदुमि, ए बी ऐं सी लिखी वेंदुमि। उनखां पोइ मां पढ़णु शुरू कंदुमि त ए जी जेकी निस्बत आहे उहा आहे 2 ऐं बी जी घणी आहे 5 ऐं सी जी छा आहे पहिरें में, सी जी न आहे, इन करे डैश ॾेई छॾियो अथई। ठीकु आहे, वरी ईंदासीं ॿिए में ॿी लकीर में लिखिणो आहे त उन में बी जी ए जी न आहे ऐं बी जी घणी आहे 5 ऐं सी जी घणी आहे 4। तव्हांखे ख़बर आहे हिन सां मल्टीप्लाई थींदो 5 × 10, हिते न आहे लिखिणो, 10 हिते लिखिणो आहे। ठीकु आहे, उनखां पोइ हे हिन सां 5 × 5 = 25 ऐं हे हिन सां 5 × 4 = 20। ठीकु आहे, हाणे छो जो करे निस्बत हमेशह सादी तरीन सूरत में हूंदी आहे, इहो हिन ज़हन में रखो। निस्बत हमेशह सिंपलेस्ट फॉर्म में हूंदी आहे, सभिनि ते 5 जो खोड़ो वञे थो, हिन ते 2 दफ़ा, हिन ते 5 दफ़ा ऐं हिन ते 4 दफ़ा। ॾिसो 2:5:4। इन जो मतिलबु आहे जंहिं बि शइ जा 2 हिसा जेके आहिनि सो ए खे मिलंदा, ओड़ा ई 5 हिसा बी खे, ओड़ा ई 4 हिसा सी खे मिलंदा। मिसाल लेकिन 100 रुपयनि में चऊं त हिन खे 200 रुपया, हिन खे 500 ऐं हिन खे 400 रुपया मिलंदा। ठीकु आहे, हाणे इहो सभिनी सही कयो आहे। हाणे अचूं था पिया एग्ज़ाम्पल नंबर 2 ते। एग्ज़ाम्पल नंबर 2 जंहिंमें एक्स 2 दफ़ा आहे। ॾिसो हाणे मां चुप करे कीअं लिखी वेंदुमि, एक्स वाई ऐं हिते छा लिखंदुमि ज़ेड। हाणे जेको दर्जो जीअं मिलियल आहे उहो लिखंदो वेंदुमि। एक्स जी वैल्यू घणी आहे 3 ऐं वाई जी वैल्यू घणी आहे 5। हिन जो मतिलबु आहे हिते 3 ईंदो, हिते घणो ईंदो 5 ऐं हिते छा ईंदो, डैश ईंदो। ठीकु आहे, ॾिसी सघो था पिया एक्स ऐं वाई मिलियल आहे, ज़ेड न आहे। हाणे वरी असां ॾिसंदासीं त एक्स ऐं ज़ेड मिलियल आहे पर वाई न आहे। एक्स जो वैल्यू घणो आहे 4, हिन जो मतिलबु आहे मां हिते 4 लिखंदुमि। ठीकु आहे, वाई जो वैल्यू घणो आहे त ॾिसी सघो था पिया त वाई हिन में न आहे। ज़ेड वरी मिलियल आहे, ज़ेड जो वैल्यू घणो थींदो 9, हिन जो मतिलबु आहे हिते डैश रखंदासीं ऐं हिते घणो रखंदासीं 9। हाणे सुवालु इहो पैदा थिए थो त इन्हनि खे सॉल्व कीअं कबो आहे। हिकु ॻाल्हि ज़हन में रखो, जेको 2 दफ़ा मिलियल हूंदो आहे न उहो त हमेशह पाण में मल्टीप्लाई थींदो आहे, इहा शइ तय आहे। जीअं हिते ॾिसो बी 2 दफ़ा हुयो त पाण में मल्टीप्लाई थियो पियो, 5 × 5 = 25, यानी बी जो वैल्यू उहो थींदो आहे। ठीकु आहे, सर हिनखे थोरो ठाहे रखोसि त बसि ठीकु आहे, थी वियो। अच्छा हाणे ॾिसो बी 2 दफ़ा हुयो त उहो पाण में मल्टीप्लाई थिए पियो। हिते ॾिसो कहिड़ो 2 दफ़ा आहे, एक्स, त इहो पाण में मल्टीप्लाई थींदो। इन जो मतिलबु आहे हे त पाण में मल्टीप्लाई थींदो, इहो कंफर्म आहे। 4 × 12, एक्स जो वैल्यू 12 अची वियो। हाणे सुवालु इहो पैदा थिए थो त हिननि जी कीअं थींदी। हिननि जी थींदी आहे क्रॉस मल्टीप्लिकेशन। क्रॉस चइबो आहे हिनखे, क्रॉस जे निशान खे, माना जेको मथियों आहे उहो हेठे सां थींदो ऐं हेठियों कंहिंसां थींदो, मथे सां थींदो। इहो ज़हन में रखी छॾियो। ठीकु आहे, हमेशह इन तरीक़े सां थींदो आहे। ॾिसो हाणे हेठियों मथे सां जेकॾहिं थिए त पाण में त हे मल्टीप्लाई थी। हाणे मथे सां त हे ज़ेड त आहे कान, ऑब्वियसली 5 बचियो त हे 5 सां मल्टीप्लाई थींदो, ऐं मथियों वरी हेठे सां त हिते ॾिसो वाई आहे कान, सो हे कंहिंसां थींदो 9 सां। ॾिसो हाणे कीअं थींदो, हे 4 × 12। हाणे छो जो हे 9 जी मल्टीप्लिकेशन थिए थी न, त इन करे हे 9 3 सां मल्टीप्लाई थींदो, 9 × 27, इहो हिते लिखंदासीं। ठीकु आहे, हाणे वरी हिते यानी जेके डबल वारा हुया पाण में उहे हिते थी विया। हाणे जेके ॿाहिरियां उन सां मल्टीप्लाई थियनि था उन्हनि जो जवाबु हिते ईंदो। हिन जो मतिलबु आहे 9 हिन सां मल्टीप्लाई थिए पियो ऐं हे कंहिंसां मल्टीप्लाई थिए पियो हिन सां, त असां जेको इहे 5 × 20 किथे आहे इहो हिते लिखंदासीं। असां ॾिसंदासीं कोई बि खोड़ो हिननि ॿिन्हिनि ते त 3 जो वञे थो पर हिन ते नथो वञे, इन करे हे असांजो फाइनल आंसर आहे। ठीकु आहे, क्रॉस मल्टीप्लिकेशन यानी जेको पाण में ज़रब थींदो उनजो जवाबु हिते, मथे जो मल्टीप्लाई जंहिंसां थिए उनजे हेठों जवाबु, हेठियों वरी जंहिंसां मल्टीप्लाई थिए उनजे हेठों जवाबु। ठीकु आहे, अञा टियों ॾिसंदव तव्हांखे अञा वधीक क्लियर थी वेंदो। हे टियों जेको आहे सो मां उहो हिते कयां थो। ॾिसो टे जो दर्जो आहे एक्स ज़ेड बराबरि 3:5 ऐं वाई ज़ेड जो रेशो आहे 7:8। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं इनखे मां सॉल्व कयां, ॾिसो इनखे सॉल्व करण जे लाइ मां छा कंदुमि, एक्स वाई ऐं हिते ज़ेड लिखी वेंदुमि। हाणे फिलिंग करणु शुरू थींदुमि। ॾिसो एक्स जो वैल्यू घणो आहे 3, वाई जो वैल्यू घणो आहे 9, ॾिसो ज़ेड आहे पर हिते वाई न आहे, ज़ेड जो वैल्यू घणो आहे 5, इहो मां भरे वियुमि। हाणे अचो हिते त हिते वाई जो वैल्यू घणो आहे 7 ऐं ज़ेड जो वैल्यू घणो आहे 8। हिन जो मतिलबु आहे हिते एक्स न आहे, हिते एक्स जी जॻह ते डॉट ॾींदासीं। हाणे सभिनि खां पहिरियों जेको 2 दफ़ा आहे उहो पाण में मल्टीप्लाई थींदो, हे त पाण में थींदो ऐं हिन जो जवाबु किथे लिखंदासीं, इहो ज़ेड जी वैल्यू आहे 5 × 40। हाणे तव्हां पंहिंजो ज़हन इस्तेमालु करे ॿुधायो त 5 कंहिंसां थींदो। तव्हांखे मां चयुमि त मथियों हेठे सां,
इन मतिलबु आहे हेठियुनि सां थींदो, 8 सां त थी वियो, हाणे 5 कंहिंसां मल्टीप्लाई थींदो 7 सां, छॾियो हिते त ख़ाली आहे 5 7 35, इहो 35 लिखणो किथे आहे, हिते न लिखंदासीं, हेठियुनि सां मल्टीप्लाई थियो, जंहिंसां मल्टीप्लाई थिए उते लिखंदासीं। वरी हेठियों कंहिंसां मल्टीप्लाई थींदो मथे सां, हाणे मथियों y त ख़ाली आहे त ऑब्वियसली 3 सां थींदो, ऐं हिन जो जवाबु किथे लिखंदासीं, उहो हे जंहिंसां मल्टीप्लाई थियो आहे हिन जे हेठां 8 24। हिननि ते बि कोई बि खोड़ो न आहे जेको सभिनि ते लॻे, सो इन करे हे असांजो फाइनल आंसर थी वियो। आई होप तव्हांखे इन टाइप जा क्वेश्चन सम्झ में अची विया हूंदा, त जेकॾहिं विच वारो 2 दफ़ा आहे उहो कीअं मल्टीप्लाई थींदो, या जेकॾहिं मां तव्हांखे हिते ठाहे करे ॾेखारियां, जेकॾहिं b 2 दफ़ा हूंदो, थोरो ॾिसो रे रखी, b जेकॾहिं 2 दफ़ा हूंदो त उहो b जेको आहे सो कीअं मल्टीप्लाई थींदो, उते असांजो कीअं ठहंदी फिगर, उहो हिन टाइप जी ठहंदी जॾहिं b 2 दफ़ा हूंदो, ठीकु आहे। वरी जेकॾहिं a 2 दफ़ा हूंदो त हिते असांजी निशानी कीअं ठहंदी, a सां मल्टीप्लाई थींदो, मथियों हेठे सां, हेठियों मथे सां, ठीकु आहे। वरी जेकॾहिं c 2 दफ़ा हूंदो, यानी आख़िरी वारो 2 दफ़ा हूंदो, ठीकु आहे, जेकॾहिं हिते c 2 दफ़ा आहे त इन में छा थींदो, हे ॿई पाण में मल्टीप्लाई थींदा, मथियों हेठे सां ऐं हेठियों मथे, मथियों हेठे सां ऐं हेठियों मथे सां, यानी हे फिगर ठहंदी। यानी हिन मतिलबु आहे हे मथों वारो जेको हूंदो उहो हिन b वारे सां मल्टीप्लाई थींदो, ऐं हेठियों वारो जेको हूंदो उहो a सां मल्टीप्लाई थींदो। हिते वरी a सां मल्टीप्लाई थींदो, उनखां पोइ हेठियों जेको हूंदो इहो b वारे सां, ऐं मथियों कंहिंसां c वारे सां, सिंपली क्रॉस मल्टीप्लिकेशन ठहंदी। b डबल हूंदो त हे वारी निशानी ठहंदी, बाक़ियुनि में हे ठहंदी क्रॉस मल्टीप्लिकेशन। हाणे जेके तव्हांजा बाक़ी रहियल आहिनि उहे कयो, त उनखां पोइ मां तव्हांखे सेखारियां थो हाणे वरी चेन वारो कीअं कजे, a b c ऐं d वारो कीअं कजे, हिन खे कीअं सॉल्व कबो आहे, यानी a b अलॻि मिलियल हूंदो, b c अलॻि मिलियल हूंदो, c d अलॻि मिलियल हूंदो, चइनी खे गॾु कीअं कजे, हाणे तव्हांखे मां इहो सेखारियां थो।